ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह में बरसात के बंद थींदे तकरीबन 2.5 महीना गुज़री विया आहिनि। उन बावजूद मुज़मिल टाउन बरसाती पानी में बुॾल आहे। ज़िले इंतज़ामिया तरफ़ां का बि मदद न कई वई आहे। इलाइक़े वासी पंहिंजे मदद पाण हथनि में कोडरूं खणी कट हणी दरिया जेॾो पाणी कढण ते मजबूर आहिनि, जेको उन्हनि जे वस में नाहे। रोड ते खुलियल आसमान हेठि वेठल ग़रीब सियारे खां बचण लाइ पाणी कढी पंहिंजे घरनि में वापसि वञण लाइ वाझाए रहिया आहिनि। वधीक ॾिसूं था नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे हिन रिपोर्ट में। जी मां हिन वक़्तु मौजूदु आहियां नवाबशाह जे इलाइक़े मुज़मिल टाउन में, जिते मां तव्हांखे ॿुधाईंदुमि बरसाति खे बीहंदे 2.5 महीना तक़रीबन गुज़री चुका आहिनि, लेकिन उनजे बावजूद बि इंतिज़ामिया तरफ़ां हिननि का मशीनरी न ॾिनी वई आहे जो हे जेको बरसाति जो बीठल पाणी आहे दरिया जो ॾेक ॾेई रहियो आहे उनखे कढियो वञे। हीअ पंहिंजी मदद पाण हथनि में बेलचा ऐं कोडूरूं कढी पाणी खे कट हणी शहर जो पाणी कढी रहिया आहिनि, जेको उन्हनि जे वस जी ॻाल्हि आहे। उन्हनि एतिजाज बि कयो आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उनजो छा चवणु आहे। हमारे ये कॉलोनी है शाहबाज है मुजम्मिल आदम में, ये हाथ से डुबाया, लेकिन ये पानी को 2.5 महीने हो चुके हैं, लेकिन इनको ये इतना ना हाल चुके हैं, लेकिन ये मशीनों को ट्रैक्टरों को कि ये न डीजल है न किरण लेके आते हैं। हम इतने बार गए हैं कि हम थक गए हैं। अभी हम क्या कर सके, हमें अपने बंदे लाए इधर, अपने खुद जो है हम काम कर रहे हैं। बुढ़ा पिया पानी में इंतजामिया के जो अपील कई है डीसी साहब के सॼे इंतजामिया के जो हिन टाइम ते का बि शइ न थी आहे। ॿार रोडनि ते वेठा आहियूं बजड़ा वठी, मथां सीअन ऐं छा हाल थींदो बचनि जो। न पाणी निकितो आहे, सिर्फ़ु चवणु आहे हा आहे, पर पाणी निकितो न आहे हिन टाइम ताईं, सम्झो हथ सां ॿुधायो वियो आहे। अञा पाणी उतां हले पियो। असांजो मुतालबो इहो आहे त जेको आहे सो इंतज़ामिया जेको आहे ॾे असांखे मशीनूं ॾे ऐं पाणी कढी ॾे साईं असांखे, त असां पंहिंजे अचनि बचड़ा वठी पंहिंजे घर में कोडरूं हणंदासीं। हिकु ॾींहुं या 2 ॾींहं सभु मज़ूर आहिनि, केॾां वेंदा।